आगाह कयूं कि सखर मां जिते पीपी अॻवान खुर्शीद शाह जो भाइटियो सैयद आदिल शाह कोरोना वॻे फ़ौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे अपडेट कंदा हलूं त सखर में पीपी अॻवान खुर्शीद शाह जो भाइटियो सैयद आदिल शाह कोरोना वॻे फ़ौत थी वियो आहे। सैयद आदिल शाह कराची जी ख़ानगी अस्पताल में दम ॾिनो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सखर मां जिते पीपी अॻवान खुर्शीद शाह जो भाइटियो सैयद आदिल शाह कोरोना वॻे फ़ौत थी वियो आहे। सैयद आदिल शाह कराची जे ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं ब्रेकिंग न्यूज़ त सखर में पीपी अॻवान खुर्शीद शाह जो भाइटियो सैयद आदिल शाह कोरोना वॻे फ़ौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद चनोहा जी। शाहिद कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल PPMLA सैयद खुर्शीद अहमद शाह जो भाइटियो कोरोना वबा सबबि कराची जी निजी अस्पताल में फ़ौत थी वियो आहे। 40 वरियनि जो सैयद आदिल शाह के कुछ ॾींहं पहिरियां कराची जी ख़ानगी अस्पताल में कोरोना जो अलामतूं ज़ाहिर थियण खां पोइ अस्पताल जे अंदरि दाख़िल कयो वियो हो, जेको इलाज हेठि हुयो। अॼु उहो कराची जी अस्पताल में जेको आहे कोरोना वबा सबबि फ़ौत थी वियो आहे। इन जी जेका आहे उहा तस्दीक़ हुन जे वारसनि पारां कई वई आहे। अॼु सैयद आदिल शाह जेको कोरोना वबा सबबि फ़ौत थी वियो आहे उनखे कराची खां सखल एम्बुलेंस जे ज़रिए आंदो पियो वञे ऐं हुनजी अॼु कंहिं बि वक़्त ते जेको ऐलान कयो वेंदो त उनजी जनाज़ो नमाज़ सखर अबाणे ॻोठ में जेको आहे अदा कई वेंदी। ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।